कराची में राशिद मनास रोड ते वाक़े आरजे शॉपिंग सेंटर में ओचितो बाहि लॻी वई, जंहिं नतीजे में 8 ॼणा सड़ी फ़ौत थी विया आहिनि। फायर ब्रिगेड अमलदारनि मूजिबि बाहि इमारत जी चौथी माड़ खां 6हीं माड़ ताईं पखिड़िजी वई, जंहिं सबबि दर्जन दुकान सड़ी रख थी विया आहिनि, जॾहिं त घण माड़ इमारत ऐं भरपासे जे इमारतुनि जी बिजली मुअतल कई वई आहे। रिस्क अमलदारनि जो चवणु आहे त इमारत मां 42 माण्हुनि खे बचायो वियो आहे, पर 8 ॼणा फ़ौत थी विया आहिनि, जॾहिं त ॿियनि 9 माण्हुनि खे बेहोशीअ जी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जिथे संदनि हालत ॻणिती जोगी ॿुधाई वञे पई। फायर ब्रिगेड अमलदारनि मूजिबि 12 गाॾियुनि, 2 स्नार्कल ऐं 50 फायर फाइटरनि जी मदद सां बाहि ते ज़ाब्तो आणण जूं कोशिशूं जारी आहिनि। फायर ब्रिगेड अमलदारनि जो चवणु आहे त इमारत में फाथल 2 ॼणनि खे स्नार्कल जी मदद सां ॿाहिरि कढियो वियो। अख़्तियारनि जो चवणु आहे त इमारत में धूं भरिजण, इमारत जा शीशा टुटी पिया, बाहि विसाइण में ॾुखियाऊं पेश अची रहियूं आहिनि। फायर ब्रिगेड खां सवाइ ॿिया इमदादी इदारा बि इमदादी कार्रवाइयुनि में मसरूफ़ आहिनि। इमारत में बाहि लॻण सबबि बाहि विसाइण में ॾुखियाऊं पेश अची रहियूं आहिनि। बाहि ते काफ़ी हद ताईं कंट्रोल कयो वियो आहे, पर हिन वक़्त ताईं उहा ख़बर नथी पइजी सघे त बाहि कीअं लॻी आहे, जॾहिं त शॉपिंग सेंटर में लॻल बाहि जो वॾे वज़ीर नोटिस वरितो आहे। 8 ॼणनि जे फ़ौत थियण ते इंसानी जानियूं ज़ाया थियण ते ॾुख जो इज़हार कंदे निगरान वज़ीर आला सिंध कमिश्नर कराचीअ खे हिदायतूं जारी कंदे चयो आहे त बाहि में फाथल समूरनि माण्हुनि खे रेस्क्यू करे उन्हनि खे बचायो वञे ऐं बाहि ते फ़ौरी तौर ते ज़ाब्तो आणे बाहि खे विसायो वञे। वधि खां वधि कोशिश कई वञे त वधीक नुक़सान न थी थिए। अवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। ज़ख़्मियुनि खे फ़ौरी तौर ते इमदाद फ़राहम कई वञे। रिपोर्ट रायब गाओ, एबरन न्यूज़, कराची।